ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 9/8/2025। अॼु मतलब मीठे मीठे ॿार हिन पुरुषोत्तम संगम युग कल्याणकारी युग ये पुरुषोत्तम संगम युग कल्याणकारी युग आहे। हिन में ई पढ़ाई सां तव्हांखे श्री कृष्णपुरी जो मालिक ठहिणो। हिन में ही पढ़ाई सां तव्हांखे श्री कृष्णपुरी जो मालिक ठहिणो। कृष्ण बाप माताउनि खे ज्ञान जो कलश छो रखंदा आहिनि? कहिड़ी हिकु रिवाज भारत में ही हलंदी आहे? कहिड़ी हिकु रिवाज भारत में ही हलंदी आहे? उतरा पवित्रता जी राखी बंदी सभिनि खे पवित्र खां पावन ठाहिण जे लाइ बाबा माताउनि खे ज्ञान जो कलश रखंदा आहिनि। रक्षाबंधन जो भी भारत में ही रिवाज आहे। भेण भाउ खे राखी ॿधंदी आहे। ये पवित्रता जी निशानी आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां मामेकम यादि करो त पावन ठही पावन दुनिया जो मालिक ठही वेंदो। त दीदी रक्षाबंधन मतलब पवित्र रहो। पवित्रता छो जी अॼुकल्ह त वैसे कहिड़ो बि संबंध पवित्र न आहे, परंतु भाउ भेण जो संबंध पवित्रता जो मञंदा आहिनि। त इन करे भेण भाउ खे राखी ॿधंदी आहे। त इहा आहे कि पवित्र रहो। और वैसे असां रक्षाबंधन ये भी चई सघंदा आहियूं कि परमात्मा जे प्यार में ख़ुदि खे बंदी रखो त उहो तव्हांजी सदा रक्षा कंदो रहे। गीता भोलेनाथ खां निराली। ओम शांति। इहा आहे भोलेनाथ जी महिमा, जंहिंजे लाइ चईंदा आहियूं ॾियण वारो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो श्री लक्ष्मी श्री नारायण खे इहे राज्य भाग्य कंहिं ॾिनो? ज़रूरु भॻवान ई ॾिनो हूंदो। छो जी स्वर्ग जी स्थापना त उहे ई कंदा आहिनि। स्वर्ग जी बादशाही भोलेनाथ जे लक्ष्मी नारायण खे ॾिनी आहे, उहा ई श्री कृष्ण खे बि ॾिनी आहे। राधे कृष्ण अथवा लक्ष्मी नारायण जी ॻाल्हि त हिकु ई आहे न, परंतु राजधानी आहे न। राधे कृष्ण जी राजधानी त अलॻि अलॻि हूंदी न। उन्हनि खे त सिवाय परमपिता परमात्मा जे कोई बि राज्य ॾेई न सघे। उन्हनि जो जन्म स्वर्ग में ही थींदासीं। ये तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो न। तव्हां ॿार ई जन्माष्टमी ते सम्झाईंदा आहियो। श्री कृष्ण जी जन्माष्टमी आहे त राधे जी बि हुजणी खपे। छो जी ॿई स्वर्ग जा वासी आहिनि। राधे कृष्ण ही स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे कि उन्हनि खे ये राज्य कंहिं ॾिनो? ये राजयोग कॾहिं ऐं कंहिं सेखारियो? स्वर्ग में त न सेखारियो हूंदो न। सत्युग में त उहा आहिनि ही उत्तम पुरुष। सत्युग में त उहा आहिनि ही उत्तम पुरुष। कलयुग खां पोइ सत्युग आहे त ज़रूरु कलयुग अंत में राजयोग सिखिया हूंदा न। त पोइ नए जन्म में राजाई बि प्राप्त कई हूंदी। पुराणी दुनिया सां नई दुनिया ठहींदी आहे। नई पावन दुनिया ठहींदी आहे। ज़रूरु पुराणी पतित दुनिया खे नई पावन दुनिया ठाहिण वारो पतित पावन बाबा ही आया हूंदा न। हाणे संगम ते कहिड़ो धर्म थींदो आहे इहो कंहिंखे बि पतो न आहे। पुराणी दुनिया और नई दुनिया जो ये पुरुषोत्तम संगम युग जो गायन आहे। ये लक्ष्मी नारायण नई दुनिया जा मालिक हुया। इन्हनि जी आत्मा खे अॻियां जन्म में परमपिता परमात्मा राजयोग सिखायो। ज़रूरु ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में ही इन्हनि खे कोई राजयोग सिखायो हूंदो। कलयुग में अनेक धर्म आहिनि। सत्युग में हुयो हिकु देवी देवता धर्म।
संगम ते कहिड़ो धर्म जंहिंसां इहे पुरुषार्थ करे राजयोग सिखी ऐं सतयुग में प्रारब्ध भोॻे। कलयुग में अनेक धर्म, सतयुग में हिकु धर्म। संगम ते कहिड़ो धर्म आहे जंहिंजे कारण इहे ठहिया। सम्झाइबो आहे संगम युग ते ब्रह्मा द्वारा ब्रह्मण ई पैदा थिया। चित्र में भी ब्रह्मा द्वारा स्थापना कृष्णपुरी जी आहिनि। विष्णु अथवा नारायणपुरी चओ ॻाल्हि त हिकु ई आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां कृष्णपुरी जा मालिक ठहींदा आहियूं हिन पढ़ाई सां, ॿियो पावन ठहिण सां। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो श्री कृष्णपुरी, असां कृष्णपुरी जा मालिक ठहींदा आहियूं हिन पढ़ाई सां ऐं पावन ठहिण सां। शिव भगवान वाच्या आहिनि। श्री कृष्ण जी आत्मा ई ॾाढे जन्मनि जे अंत में जे जन्म में पोइ वरी ईअं ठहींदी आहे। चौरासी जन्म वठंदी आहे न, इहा आहे हुनजो 84वो जन्म। पोइ इन्हनि खे ई पोइ ब्रह्मा नाम वठंदा आहिनि। न त ब्रह्मा काथां आया? ईश्वर रचना रची त ब्रह्मा विष्णु शंकर काथां आया? कीअं रची? छा छू मंत्र कई जो पैदा थी आहे? बाबा ई हुननि जी हिस्ट्री ॿुधाईंदा आहिनि। एडॉप्ट कयो त नाम बदिलंदा आहिनि। ब्रह्मा नाम त न हुयो न। चईंदा आहिनि ॾाढे जन्मनि जे अंत में त ज़रूरु पतित मनुष्य हूंदा न। चईंदा आहिनि ॾाढे जन्म जे अंत में बाबा इन्हनि जे शरीर में प्रवेश कई त ज़रूरु पतित मनुष्य हूंदो। ब्रह्मा काथां आया? कंहिंखे पतो न आहे। ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म कंहिंजो हूंदो? उहो त लक्ष्मी नारायण ही ॾाढा जन्म वरिता आहिनि न। नाम रूप देश काल बदिली वेंदो आहे। श्री कृष्ण जो चित्र में 84 जन्मनि जी कहानी क्लियर लिखी हुई आहे। जन्माष्टमी ते श्री कृष्ण जे चित्र बि ॾाढा बिकदा हूंदा। शिव जी श्री कृष्ण जे मंदिर में त सभु वेंदा न। राधे कृष्ण जे मंदिर में ही वेंदा आहिनि। श्री कृष्ण सां गॾु राधे ज़रूरु। राधे कृष्ण प्रिंस प्रिंसेसी, श्री लक्ष्मी श्री नारायण महाराजा महारानी ठहींदा आहिनि। उन्हनि ही 84 जन्म वरिता। पोइ अंत जे जन्म में ब्रह्मा सरस्वती ठहिया। ॾाढे जन्म जे अंत में बाबा हिननि में प्रवेश कई त इन्हनि खे चईंदा आहियूं तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। तव्हां पहिरें जन्म में श्री लक्ष्मी श्री नारायण हुया। पोइ इहे जन्म वरितो। उन्हनि अर्जुन जो नाम चई छॾियो आहे। अर्जुन खे राजयोग सेखारियईं। अर्जुन खे अलॻि करे छॾियो आहे। परंतु उन्हनि जो नाम अर्जुन न आहे। ब्रह्मा जो जीवन चरित्र खपे न। परंतु ब्रह्मा ऐं ब्रह्मणनि जो वर्णन काथे आहे ई न। इहे ॻाल्हियूं बाप बि सम्झाईंदा आहिनि। सभु ॿार ॿुधी करे पोइ ॿार ॿियनि खे सम्झाईंदा आहिनि। पहिरियों ॿार ख़ुदि ॿुधंदा आहिनि, पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहिनि। कथा ॿुधी करे पोइ ॿियनि खे वेही ॿुधाइबो आहे न। कथा ॿुधी करे पोइ ॿियनि खे वेही ॿुधायो। तव्हां बि ॿुधंदा आहियो पोइ ॿुधाईंदा आहियो। इहे पुरुषोत्तम संगम युग, लीप युग आहे, एक्स्ट्रा युग आहे। पुरुषोत्तम मास पईंदो आहे त 13 मास थींदो आहे न। मतिलबु हूंदा 12 ई आहिनि, लेकिन गुप्त में चईंदा आहिनि 1 मास वियो वधियो। हिन संगम जे त्योहार ही हर वर्ष मल्हाईंदा आहिनि। इहे पुरुषोत्तम संगम युग जो कंहिंखे बि पतो ई न आहे। हिन संगम युग ते ही बाबा अची करे पवित्र ठाहिण जी प्रतिज्ञा कराईंदा आहिनि। पतित दुनिया
सां पावन दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। रक्षाबंधन जो बि भारत में ई रिवाज आहे। भेण भाउ की राखी बंदी, परंतु कुमारी पोइ अपवित्र थी वेंदी आहे। हाणे बाबा तव्हां माताउनि खे ज्ञान जो कलश रखियो आहे, जो ब्रह्म कुमार कुमारियूं वेही पवित्रता जी प्रतिज्ञा कराइण वारी राखी ॿधंदा आहिनि। ब्रह्म कुमार कुमारियूं वेही पवित्रता जी प्रतिज्ञा कराइण राखी ॿधंदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मामेकम यादि करो त तव्हां पावन ठही पावन दुनिया जा मालिक ठही वेंदा। बाक़ी कोई राखी आदि ॿधण जी दरकार न आहे। इहो सम्झायो आहे जीअं साधु सन्यासी माण्हू दान मांगंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि क्रोध खे दान ॾियो, कोई चईंदा आहिनि प्याज न खाओ। जो ख़ुदि न खाईंदा हूंदा उहो दान ॾींदा हूंदा। खाइण पीअण जी चीज़, इन्हनि खे हिन में अपवित्रता जो दान ॾियो। इन्हनि सभिनि जी भारी प्रतिज्ञा इन्हनि सभिनि खां भारी प्रतिज्ञा त ॿिए जो बाप कराईंदा आहिनि। तव्हां पावन ठहिणु चाहींदा आहियो त पतित पावन बाप खे यादि करो। द्वापर खां वठी करे तव्हां पतित ठहींदा आया आहियो। हाणे सॼी दुनिया पावन खपे, उहो त बाबा ई ठाहे सघंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता कोई मनुष्य न थी सघे। सर्व जो सदगति दाता कोई मनुष्य न थी सघे। बाबा ही पावन ठहिण जी प्रतिज्ञा वठंदा आहिनि। भारत पावन स्वर्ग हुयो न, पतित पावन उहा परम पिता परमात्मा ई आहे। श्री कृष्ण खे पतित पावन न चईंदासीं। उन्हनि जो त जन्म थींदो आहे न, उन्हनि जी त माउ बाप बि ॾेखारींदा आहिनि। हिकु शिव जो ई अलौकिक जन्म आहे। उहो ख़ुदि ई पंहिंजो परिचय अची करे ॾींदा आहिनि कि मां साधारण तन में प्रवेश कंदुमि। शरीर जो आधार ज़रूरु वठिणो पए। मां ज्ञान सागर पतित पावन राजयोग सिखलाइण वारो आहियां। बाबा ही स्वर्ग जो रचयिता ऐं नर्क जो विनाश कराईंदा आहिनि। जॾहिं स्वर्ग आहे त नर्क न आहे। हाणे पूरो रौरो नर्क आहे। जॾहिं बिल्कुलु तमो प्रधान नर्क ठहींदो आहे तॾहिं बाप अची करे हिनखे सतो प्रधान स्वर्ग ठाहींदा आहिनि। 100% पतित खां 100% पावन ठाहींदा आहिनि। पहिरियों जन्म ज़रूरु सतो प्रधान ई मिलंदो। ॿारनि खे वीचार सागर मंथन करे भाषण करिणो आहे। सम्झाइण पोइ बि हर हिक जो अलॻि अलॻि हूंदो आहे। बाबा बि अॼु हिकु ॻाल्हि कल्ह ॿी पोइ ॿी ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। हिकु जहिड़ी सम्झाइणी त न थी सघे। सम्झो टेप में कोई एक्यूरेट ॿुधे बि, परंतु पोइ बि एक्यूरेट ॿुधाए न सघंदा आहिनि। फ़र्क़ु पइजी वेंदो आहे न। बाबा जो ॿुधाईंदा आहिनि, तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा में सॼो लूंड आहे। अक्षर बाय अक्षर जो कल्प पहिरियों बाबा ॿुधायो हुई, उहा हाणे ॿुधाईंदा आहिनि। उहे ई ॿुधाईंदा आहिनि। उहो शूट थियल उहो ड्रामो आहे। हिन में फ़र्क़ु ज़रा बि न आहे। एतिरी नंढी आत्मा में रिकॉर्ड भरियलु आहे। हाणे श्री कृष्ण जन्माष्टमी कॾहिं थी, इहा बि ॿार सम्झंदा आहिनि। अॼु खां 5000 वर्ष खां कुझु ॾींहं कमु चईंदा। शोधी हाणे पढ़ो था न। अॼु खां 5000 वर्ष खां कुझु ॾींहं कमु चईंदासीं। श्री कृष्ण जन्माष्टमी कॾहिं हुई त बाबा चवनि था अञा तव्हां पढ़ो था त अॼु खां 5000 वर्ष खां कुझु ॾींहं कमु नई दुनिया जी स्थापना थिए थी न। ॿारनि जे दिलि में केतिरी ख़ुशी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो श्री कृष्ण जी आत्मा 84 जो चक्कर लॻाए। हाणे पोइ श्री कृष्ण नाम रूप में अची विया न।
चित्र में ॾेखारियो आहे पुराणी दुनिया खे लत थो मारे, नई दुनिया हथ में आहे। हाणे पढ़नि था न, हिन करे चइबो आहे श्री कृष्ण अचे थो। हिन करे चइबो आहे श्री कृष्ण अचे थो। ज़रूरु बाप ॾाढे जन्मनि जे अंत में ई पढ़ाईंदा। ये पढ़ाई पूरी थींदी त श्री कृष्ण जन्म वठंदो। बाक़ी थोरो टाइम आहे पढ़ाई जो। ज़रूरु अनेक जन्मनि जो विनाश थियण खां पोइ श्री कृष्ण जो जन्म थींदो। सो बि हिकु श्री कृष्ण त न हूंदो न, सॼी श्री कृष्ण पूरी हूंदी। ये ब्राह्मण ही आहिनि जो को ये राजयोग सिखी देवता पद पाईंदा आहिनि। देवता ठहींदा ई आहिनि नॉलेज सां। बाबा अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि पढ़ाई सां। ये पाठशाला आहे, हिन में सभिनि खां जास्ती टाइम लॻंदो आहे। ॾिसो बाक़ी पढ़ाई त 12 साल एतिरा साल में पूरी थी वेंदी, लेकिन ये मनुष्य का देवता ठहण जी पढ़ाई केतिरा साल करणी पवंदी आहे। हिन में जास्ती टाइम लॻंदो। पढ़ाई त सहज आहे न, पढ़ाई त सहज आहे बाबा चवनि था। बाक़ी योग में महिनत आहे। तव्हां ॿुधाए सघंदा आहियो श्री कृष्ण जी आत्मा हाणे राजयोग सिखे थी। परम पिता परमात्मा द्वारा, शिव बाबा ब्रह्मा द्वारा असां आत्माउनि खे पढ़ायूं था। विष्णुपुरी जो राज्य ॾियण जे लाइ शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा असांखे पढ़ाइनि था। असां प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ब्रह्मण ब्रह्मणियूं आहियूं। ये संगम युग आहे। ये ॾाढो नंढो युग आहे। चोटी सभिनि खां नंढी हूंदी आहे, पोइ उन्हनि खां वॾो मुख, उन्हनि सां वॾी बाहियूं, उन्हनि सां वॾो पेट, पोइ टंगियूं। विराट रूप ॾेखारींदा आहिनि न, विराट रूप ॾेखारींदा आहिनि। चोटी ब्रह्मण थोरा, पोइ उहे जो देवी देवता ठाहींदा, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र। परंतु उनजी सम्झानी कोई न ॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे 84 जन्मनि जो चक्कर जो राज सम्झाइणो आहे। शिव जयंती खां पोइ कृष्ण जयंती ईंदी आहे। तव्हां ॿारनि जे लाइ इहे संगम युग आहे। तव्हांजे लाइ कलयुग पूरो थी वियो। बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार, हाणे मां आयो आहियां तव्हांखे सुखधाम शांतिधाम में वठी वञण लाइ। बाबा चवनि था हाणे मां आयो आहियां तव्हांखे सुखधाम शांतिधाम में वठी वञण लाइ। तव्हां सुखधाम जा रहवासी, पोइ दुखधाम में आया आहियो। असां सुखधाम जा रहवासी, पोइ दुखधाम में आया आहियूं। पुकारदा आहियूं बाबा अचो हिन पुराणी दुनिया में। तव्हांजी दुनिया त न आहे न, हाणे तव्हां छा था करो? योग बल सां पंहिंजी दुनिया स्थापना करो था। चइबो बि आहे न, अहिंसा परमो देवी देवता घणो। तव्हांखे अहिंसक ठहिणो आहे, न काम कटारी हलाइणी आहे, न लड़ाई झगड़ो करिणो। बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष खां पोइ ईंदो आहियां। लाखों वर्ष जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि यज्ञ तप दान पुण्य आदि कंदे तव्हां हेठि किरंदा आया आहियो। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे। मनुष्य त कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया हूंदा आहिनि, जो जगदा ई न आहे। हिन करे बाप चईंदा आहिनि मां कल्प ईंदो आहियां। मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आहे। पार्ट बग़ैर मां बि कुझु न करे सघंदो आहियां। मां बि ड्रामा जे बंधन में बंधन आहे। पूरे टाइम ते ईंदो आहे। ड्रामा प्लान अनुसार मां तव्हां ॿारनि खे वापसि वठी वेंदमि। हाणे चईंदो आहे मन मना
परंतु इन जो भी अर्थ कोई न जानदा है। बाप चईंदा आहिनि देर जो सभु संबंध छॾे मामिका यादि करो त पावन थी वेंदो। ॿार महिनत कंदा रहंदा आहिनि बाप खे यादि करण जी। ये ईश्वरीय विश्वविद्यालय आहे, सॼे विश्व खे सदगति ॾियण वारो। ॿियो कोई ईश्वर विश्वविद्यालय न थी सघंदो। ईश्वर बाप खुद अची करे सॼे विश्व खे चेंज करे ॾींदो। हेल खां हेवन ठाहींदा आहिनि जिते पोइ तव्हां राज्य कंदा आहियो। शिव खे बबुलनाथ बि चईंदा आहिनि छोजो उहो अची करे तव्हांखे काम कटारे सां छुड़ाए पावन ठाहींदा आहिनि। इन करे शिव बाबा खे बबुलनाथ बि चईंदा आहिनि। भक्ति मार्ग में त ॾाढो शो आहे। हिते त शांत में यादि कयो। उहो अनेक प्रकार जा हठ योग आदि कंदा आहिनि। उन्हनि जो त प्रवृत्ति मार्ग ई अलॻि आहे। उहो अनेक प्रकार जा हठ योग आदि कंदा आहिनि। उन्हनि जो त प्रवृत्ति मार्ग निवृत्ति मार्ग ई अलॻि आहे। ये ब्रह्म खे मञंदा आहिनि। उहो ब्रह्म योगी तत्व योगी। वो ब्रह्म खे मञंदा आहिनि ब्रह्म योगी तत्व योगी। उहो त थी विया आत्मनि जे रहण जो स्थान। ब्रह्म तत्व आहे आत्मनि जे रहण जो स्थान जेके ब्रह्मांड चइबो। उहो पोइ ब्रह्म खे भॻवानु सम्झी वठंदा आहिनि। उन्हनि में लीन थी वेंदा आहिनि। कोई आत्मा खे माटल ठाहे छॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां ही अची करे सर्व जी सदगति कंदो वञा। त बाप चईंदा आहिनि मां सर्व जो सदगति दाता आहियां। सर्व जो सदगति करण वारो इन करे अंत में ईंदा आहिनि। शिव बाबा ही सर्व जी सदगति कंदा आहिनि त उहो जीअं हीरे जहिड़ा थी उहो तव्हांखे गोल्डन एज में वठी हलंदा आहिनि। तव्हांजो बि हीरे जहिड़ो जन्म आहे पोइ गोल्डन एज में ईंदा आहिनि। ये नॉलेज तव्हांखे बाबा ही अची करे पढ़ाईंदा आहिनि। जंहिंसां तव्हां देवता ठहींदा आहियो पोइ ये नॉलेज प्रायलो थी वेंदो। हिन नॉलेज पढ़ी करे असां देवी देवता ठहींदा आहियूं पोइ ये नॉलेज प्रायलो थी वेंदो। हिन लक्ष्मी नारायण भी रचता ऐं रचना जी नॉलेज उन समय न हूंदी। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन पुराणी दुनिया में रहंदे डबल अहिंसक ठही योग बल सां पंहिंजी नई दुनिया स्थापना करणी। पंहिंजो जीवन हीरे जहिड़ो ठाहिणो। ॿियो आहे बाप जो ॿुधाईंदा आहिनि हुननि ते वीचार सागर मंथन करे ॿियनि खे बि ॿुधाइणो। सदा नशो रहे कि पढ़ाई पूरी थींदी असां श्री कृष्णपुरी में वेंदासीं। वरदाना अपवित्रता जे नाम निशान खे समाप्त करे हिस होलीनेस जो टाइटल प्राप्त करण वारा होली हंस ठा। जीअं हंस कॾहिं बि कंकड़ न चुभंदो आहे रतन धारण कंदो आहे ईअं होली हंस कंहिंजे बि अवगुण अर्थात कंकड़ खे धारण न कंदो। वो व्यर्थ ऐं समृद्ध खे अलॻि करे व्यर्थ खे छॾे छॾंदा। समृद्ध खे पंहिंजो ठाहे छॾंदा। ईअं होली हंस ही पवित्र शुद्ध आत्मायूं आहिनि। उन्हनि जो आहार व्यवहार सभु शुद्ध हूंदो। ये होली हंस ही पवित्र शुद्ध आत्माएं हूंदियूं आहिनि। उन्हनि जो आहार व्यवहार सभु शुद्ध हूंदो।
हाणे अशुद्धि अर्थात अपवित्रता जो नाम निशान भी समाप्त थी वञे, तॾहिं भविष्य में हिस होलीनेस जो टाइटल प्राप्त थींदो। इन करे कॾहिं ग़लती सां बि कंहिंजे अवगुण खे धारण न कयो। हिस होलीनेस ऐं हर होलीनेस। स्लोगन आज सर्वंश त्यागी हुआ है जो पुराने स्वभाव संस्कार जे वंश जो भी त्याग करण वारो। पुराने स्वभाव संस्कार जे वंश जो भी त्याग करण वारा ही सर्वस्य त्यागी। अव्यक्त इशारो कोई भी कार्य कंदे बाप जी याद में लवलीन रहो। कहिड़ी भी ॻाल्हि जे विस्तार में न वञी करे विस्तार के बिंदी लॻायो, बिंदी में समाए ॾियो, बिंदी ठही वञो। बिंदी लॻायो त सॼो विस्तार सॼी ॻाल्हि सेकेंड में समाइजी वेंदी ऐं समय बची वेंदो, महिनत सां छुटिजी वेंदो। बिंदी ठही बिंदी में लवलीन थी वेंदो। बिंदी ठही बिंदी में लवलीन थी वेंदो। त बाबा ॾिसो कि चवनि था हर हिकु ॻाल्हि खे बिंदी लॻायो त बिंदी ठही बिंदी बाप में लवलीन थी वेंदो। हर हिकु ॻाल्हि खे रोज़ हर सेकेंड बिंदी लॻायो, हर घंटे बिंदी लॻायो त बिंदी लॻाईंदे लॻाईंदे असां बिंदी बाप में लवलीन थी वेंदासीं। पोइ अचानक कॾहिं कुझु बि थींदो फटाफट मथे हली वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।